नवाज़ न्यूज़ में भलीकार अवया संझा सैयद अवया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। लाहौर की एहतसाब अदालत में रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस की ॿुधणी शहबाज शरीफ हमज़ा शहबाज अदालत पेश अदालत केस की ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। नून लीग के सदर शहबाज शरीफ चवे थो इमरान खान मुल्क के तबाह करे छॾियो आहे, मुल्क जो नाणो ॿिन्ही हथनि सां लुटियो वियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿियनि ते मंशियात जो विकिरो कंदड़नि जी सरपरस्ती जो इल्ज़ाम सिंध हाई कोर्ट अपोज़िशन लीडर हलीमा दिल शेख जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी सरबराही में ॿ रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। हलीमा दिल शेख चवे थो सईद गनी ऐं ॿियनि ते केतिरा ई इल्ज़ाम आहिनि। पुलिस जी जांच टीम सईद गनी ऐं ॿियनि खे बेगुनाह करार ॾिनो हो। डॉक्टर परवीन रिंद सिंध हाई कोर्ट पहुची वई, चवे थी हॉस्टलनि में शागिर्दियाणियूं आबघात नाहिनि कंदियूं, खेनि पखनि में टंगियो वेंदो आहे। टिन औरतुनि तशदुद करे गीलियो, सिंध जी नियाणियुनि खे मारे आबघात जो रंग ॾिनो वेंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा राजपूत हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे थियो। PDM मौलाना फज़लुर रहमान ऐं जहांगीर तरीन विच में मुलाक़ात जी तरदीद करे छॾी। PDM तर्जुमान हाफ़िज़ हमदुल्ला चवे थो मौलाना फज़लुर रहमान ड्राइंग रूम ऐं ऑफशोर सियासत ते यकीन नथो रखे। बेएतमादी रिथ वारे मामले खे कामयाब बणाइण लाइ मुलाक़ातूं ॻुझूं न पर अवाम आॾो रखी वेंदियूं। बिजली ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध हुकूमत जी नाअहली आहे। नए ॿुधाए हिन वक़्त ताईं केतिरनि सियासतदाननि खे सज़ा मिली चुकी आहे। मुतालबो आहे त करप्शन केसिस जी ॿुधणी TV ते ॾेखारी वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस विघे 27 मरीज़ फ़ौत, हयाती विञाईंदड़नि जो अंग 29,828 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,597 नवां केस रिपोर्ट। वायरस जे मजमूई केसनि जो अंग 14,88,958 थी वियो। हेल ताईं 13,83,725 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। कोरोना वायरस जी शरह 5.40% रिकॉर्ड कई वई। चकवेजो ॻोठ बुरान शहर में कान्हे इल्ज़ाम हेठि बिटो क़तल, जवाबदार दौलत शहर पंहिंजी भेण ऐं नौजवान खे कान्हे इल्ज़ाम हेठि क़तल कयो। सिंधड़ी में मुजाहिद होटल भरिसां मोटरसाइकिल ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर, हिकु ॼणो फ़ौत थी वियो, लाश अस्पताल मुंतक़िल। मीरपुर मामले में जलबाणियुनि जी फरियाद ते लाचारी बिरादरी मथां जहिड़े ऐं कमनि खे ॿाहिरि ॾियण जा वधारदार केस दाख़िल। सदाम जलबाणी जी फरियाद ते जहिड़े ज़ख़्मी करण जो गदा हुसैन मुरीद ऐं दाइम समेत 6 ॼणनि ते केस दाख़िल। ऐं घोटकी में टंडो फाटक वटि मुबैना पुलिस मुक़ाबिलो, हिकु जवाबदार ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। जवाबदार जी सुञाणप मोहम्मद राजपूत रखी।